बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद था कयूं त जिथे बि हूंदो खैरियत सां हूंदो। असां वटि बि अल्लाह साईं जा करम ऐं रहम आहिनि। अॼु असां पंहिंजे घर में पचाया आहिनि चाइनीज़ चांवर। चाइनीज़ चांवरनि में असल में गोश्त मुर्गी वग़ैरह इस्तेमालु थींदी आहे, पर हीअ बिल्कुलु सिंपल भाॼियुनि वारा चांवर आहिनि। हीअ अक्सर करे असांजे घर में सियारे जी मुंद में पचाया वेंदा आहिनि ऐं ॾाढा पसंदि कया वेंदा आहिनि। इन सां गॾु असां सलाद ऐं गोश्त जो बोर पचायो आहे। नंढड़ी दावत वांगुरु आहे। अचो त ॿुधायूं त तव्हांखे त असां इहो कीअं पचायो आहे। ॾाढो मज़ेदार ऐं ॾाढो आसानु आहे। अचो तव्हांखे सभ खां पहिरीं ॿुधायां थी त हिन में छा छा इस्तेमालु थींदो। मां सभ खां पहिरीं 1 किलो सेला चांवर खयां आहिनि। हिननि खे मां गरम पाणी में नीम गरम पाणी में पुसाए थी छॾियां 1 कलाक। ऐं हिते खयां आहिनि मां 1/2 किलो खनि शिमला मिर्च, उन्हनि खे मां सन्हो करे कटे रखियो आहे। 1/2 किलो ॻाढ़ियूं गजरूं खयूं आहिनि, उन्हनि मां विच मां उनजो कटी करे पितो ऐं उनखे कटे रखियो आहे। बंदि गोभी 1/2 किलो, उन्हनि खे कटे करे सन्हो करे रखी छॾियो आहे। 1/2 किलो खनि मटर खणी वरिता आहिनि, उन्हनि खे छिले धोई करे साफ़ु कयो आहे। 1 प्याली दहीअ जी खई आहे, फ्रेश दही घर जी ॼमियल आहे। 1 वॾो बसरु खयो आहे, उनखे कटे रखियो आहे। उन खां अलावा 3 सॉस ही गॾु बाज़ार में मिली वेंदा आहिनि। हिकिड़ो विनीगर आहे, सोया सॉस आहे, चाइनीज़ सॉस चवंदा आहिनि जंहिंखे, ऐं चिली सॉस ॻाढ़नि मिर्चनि जो सॉस। ही 3 गॾु अक्सर करे बाज़ार में आसानी सां मिली वेंदा आहिनि। उन खां अलावा 1 कप गिह जो या हाफ कप खणी हिते मूं 1 कप खयो आहे। 3 टीस्पून लूण जा ऐं 2 चमचा जीरो। सभ खां पहिरीं मां पंहिंजी देॻड़ीअ में गिहु विझी छॾियो आहे। उन खां पोइ मां हिन में विझंदसि बसर खे हल्को फ्राए करे वठंदसि। बिल्कुलु ॻाढ़ो तेज़ दाग वांगुरु न पचाईंदसि। एतिरो बसि, एतिरो ई मूंखे घुर्बल हो। इन में मां हाणे ऐड पई कयां पंहिंजी गोभी, बंदि गोभी। हिनखे चङी तरह घुमाए वठंदसि। कुझु बंदि गोभी मां बक़ाया रखी छॾी हुई, जेका मां लास्ट में इस्तेमालु कंदसि। हिनखे थोरो हल्को भुञी वरितो गिह ते। हाणे मां हिन में ऐड कयां थी शिमला मिर्च ऐं ॻाढ़ियूं गजरूं। ॻाढ़ियूं गजरूं मां थोड़ी बचाए रखियूं आहिनि, जेके मां लास्ट में कचे दम महिल इस्तेमालु कंदसि। हिननि खे चङी तरह गिह में थोरो भुञी वठंदासीं, जीअं ही भाॼियूं पंहिंजो पाणी ख़ुश्क करे वठनि, गिह में थोरो भुॼी वञनि। हिते मां ऐड पई कयां मटर। हिननि खे बि थोरो घुमाए मिक्स करे भुञी वठंदसि गिह ते। बाहि हल्की रखी वठिजो, तेज़ बाहि ते भाॼियूं सड़णु शुरू थी वेंदियूं। हल्की बाहि ते गिह में चङी तरह भाॼियूं भुॼी वेंदियूं। तव्हां चाहियो त हिन में लूणु इस्तेमालु करे सघो था, पर मूं नाहे कयो। हाणे हिन में मां विझां पई दहीअ जो 1 कप। हिनखे चङी तरह घुमाए वठो। दही बि थोरो पंहिंजो रस कंदी, पाणी छॾींदी। चङी तरह हिनखे मिक्स करे वठंदो। चङी तरह दही सॼी भाॼी में मिक्स थी वञे। हाणे हिते मां इहे पंहिंजा सॉसेस हिन में इस्तेमालु कयां थी। सभ खां पहिरीं विनेगर, रेड चिली सॉस ऐं आख़िर में चाइनीज़ सॉस। हिननि सभिनी खे बि मां चङी तरह मिक्स करे वठंदसि भाॼीअ में। ये चङी तरह मिक्स थी वञनि। चांवर ॾाढा मज़ेदार थींदा आहिनि, पचाइण तमामु आसान आहिनि ऐं सिहत बख़्श बि ॾाढा आहिनि। भाॼियूं बि सफ़ा सर्दी जी मुद वारियूं आहिनि, आराम सां बाज़ार में मिली वेंदियूं आहिनि। हिते मां नीम गरम पाणी रखियो आहे। 2 किलो खनि तक़रीबन थींदो। हिन में मां शामिलु पई कयां पंहिंजा 3 चमचा वॾा लूण जा ऐं 2 चमचा जीरे जा। हिते मां सेला चांवर तक़रीबन कलाक खनि पहिरीं पुसाए छॾिया हुआ। हाणे हिते पाणी मां टहिकण लाइ रखी छॾियो आहे। जीअं ई पाणी बॉइल थींदो त हिन में मां पंहिंजा चांवर शामिलु कंदसि। पाणी असांजो बॉइल थी चुको आहे। पाणी मां चांवर कढी आई आहियां मां। ऐं हिते हिन चांवरनि खे हिते टहिकण लाइ रखी थी छॾियां। हीअ चांवर असां बिरयानी वांगुरु पचाईंदा आहियूं ऐं सेला पहिरीं असां पचाए था वठूं। भाॼियूं असां 5 मिंट थोरी हल्की दम ते पचाए वरितियूं आहिनि। हाणे हिननि खे मां देॻड़ी खां ॿाहिरि थी कढी वठां कंहिं ॿिए बाउल में।
चांवर असांजा बिल्कुलु रेडी आहिनि तए ॾियण लाइ। मां चांवरनि खे चेक करे वरितो आहे। चांवर लूण बि खणी विया आहिनि ऐं ॻरी बि विया आहिनि। सभ खां पहिरियों त मां चांवरनि जो थी ॾियां देगिड़े में। हाणे मां हिन जे मथां भाॼियुनि जो तह ॾींदसि। ॿियो तह मां वरी चांवरनि जो थी लॻाए छॾियांसि। हिन जे मथां भाॼियुनि जो तह ईंदो। अहिड़ी तरह जहिड़ी असां बिरयानी पचाईंदा आहियूं अहिड़ी तरह हीअ चाइनीज़ बिरयानी वांगुरु आहे। सिर्फ़ु हिन में मुर्गी ऐं अंडनि जो इस्तेमालु न कयो आहे। हीअ सिर्फ़ु भाॼियुनि वारी बिरयानी सम्झो आहे। हीअ तमामु सादी ऐं खाइण में ॾाढी सुठी आहे। हिन में कची मूं ॿुधायो त बंदगोभी ऐं गजरूं रखी छॾियूं हुयूं असां, उहे बि लास्ट में रखूं था। हिन खाइण में ॾाढो मज़ो ॾींदियूं आहिनि लास्ट में। वरी चांवरनि जो तह था लॻाए वठूंसि। थोरो सेट करे अञा बि भाॼी जो तह लॻाईंदासीं। ऐं एंड में वरी आख़िर में वरी असां हिन जे मथां कचियूं भाॼियूं ॾेई छॾींदासीं, छिटके छॾींदासीं। उहे बि दम ते जॾहिं चांवर ईंदा त उहे कचियूं भाॼियूं बि अधु तक़रीबन पची वेंदियूं। उन्हनि जो सवादु बि तव्हां खाई ॾिसिजो त ॾाढो मज़ो ईंदो आहे उन्हनि खे खाइण में बि। उन्हनि जो बि हिकिड़ो अलॻि क़िस्म जो मुनफ़रिद ज़ाइक़ो अची वेंदो। हिन में मटर इस्तेमालु न कजो, मटर ॻरे ई हमेशह इस्तेमालु कबा आहिनि। हिते असां दम था ॾेई छॾियूं तक़रीबन 15 मिंट। 15 मिंट गुज़री चुका आहिनि। वीडियो में असांखे एतिरो टाइम न हूंदो आहे जो असां तव्हांखे ॾेखारियूं। अचो त ॾिसूं चांवर कीअं थिया आहिनि। चांवर असांजा बिल्कुलु तयारु आहिनि खाइण लाइ। सिंपल भाॼियुनि वारा घर जा सादा चांवर, सिंपल चाइनीज़ बिरयानी। हीअ तव्हांखे ॾाढी वणंदी, तमामु आसान, ॾाढी मज़ेदार ऐं मज़ेदार थिए थी। महिमाननि जे अॻियां पेश कजो। असां वरी मिलंदासीं कि ॿी प्यारी डिश सां गॾु। पंहिंजी कमेंट जो इज़हार कजो, लाइक कजो, शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो। वरी मिलंदासीं कि ॿी आसान मज़ेदार सिंधी डिश सां गॾु। वरी दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़। सदाईं गॾु सिंध सलामत साथ सलामत।